अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं इन वक्त मौजूद आहियूं राड़की वेझो ॻोठ कबूल खारो में, जिते SSP घुटकी समीला साहब बि पहुता आहिनि ऐं जेको आहे हिते जेको गुज़िरियल राति जेको नौजवान जेको अगवा थी वियो उन हवाले सां उन वारसनि खां बि तफ़सील वठंदा अचो, उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर साहब, तव्हां हिते पहुता आहियो, तव्हांजो छा चवणु आहे, छा छा तव्हां तफ़सील वरिता ऐं छा कार्रवाई केतिरी केतिरी थी आहे? तव्हां ॾिठो त असांजी पुलिस खे जीअं इतला आयो, इतला असांखे तमामु घणो देरि सां आयो आहे। राति जो वक़्तु हुआ, असांखे सुबुह जो अंदाज़न 8:15 वॻे इतला आयो आहे। असांजी जेका ॾहर की पुलिस आहे उहा बर वक़्तु मौक़े ते पहुती आहे। उनखां पोइ पाण बि असां सॼो जिन सां वारदात थी आहे उनजे वालिद साहब सां मुलाक़ात कई आहे ऐं टेक्निकली बि असां हिन ते कमु कयूं था ऐं प्रॉपर जेको बि पुलिस जो तरीक़ेकार आहे पहिरें वारो इनशाला करे असां ट्रेस करे वठंदासीं। ठीकु आहे सर, महिरबानी। दोस्तों, ही SSP घोटकी डॉक्टर समीला साहब जिते जेको गुज़िरियल राति जेकी अगवा वारी वारदात थी हुते पहुता आहिनि ऐं हुते मुकल जेको हुन तफ़सील वरिता, हुनजी ॻाल्हि ॿोल थी त उहो वारसनि सां तफ़सील वरिता आहिनि वधीक जेको आहे ऐं इन जी सॼे वाक़े मामले जी जेकी आहे जांच कई पई। अमर साहब, तव्हांजो छा चवणु आहे? SSP साहब बि चयो त जेको आहे तव्हां बि बिरादरी जा चङा आहियो, तव्हांजो छा चवणु इन हवाले सां? तव्हां बि हिते पहुता आहियो। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। असांखे जीअं ख़बर पहुती असां अची पहुतऊं। इन चीज़ जी असां मुज़म्मत बि कयूं था। हर दुख सुख में अख़र भाई वकार भाई असां गॾु आहियूं। सही, असां हर हाल में पंहिंजी मलिक बिरादरी सां गॾु आहियो। बिरादरी गॾु आहे। SP साहब खे DIG सां पर मां मथे खां वठी अर्ज़ु कयूं, सभिनी खे रिक्वेस्ट कयूं, असांजो चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, आर्मी चीफ IG सिंध गंजार साहब खे बि सभिनी खे रिक्वेस्ट कंदुमि, अर्ज़ु कंदुमि त महिरबानी करे हिन जी पोयर कयो वञे, इहो वापसि करायो वञे। इनशाला वापसि थींदो, न थियो असां थी सघंदो आहे पोइ असां रहूं। ठीकु आहे, महिरबानी। दोस्तों, हीअ पंहिंजो अमल जेको आहे मलिक बिरादरी जो चङो अमर साहिब जेको हिते जेको आहे उन्हनि सां जेको वारसनि सां जेको आहे हिते जेको बीठल हुयो उते पहुतो आहे, जेके जाइ वारदात जिते थी आहे, जिते नौजवान जेको आहे अगवा थियो हुयो, उन हवाले सां SSP साहब जी मां ॻाल्हि ॿुधी त उन जे SSP साहब चयो त जेको आहे कार्रवाई जेकी आहे शुरू थी वई आहे ऐं इंशाअल्लाह ताला जल्दी जेको आहे सुठी ख़बर मिलंदी। हिन वक़्तु SSP साहब जेकी आहे ड्यूटी जेकी आहे उहा अब्दुल कादिर सुमरो जी लॻाई आहे ऐं SHO बि हिते आहिनि। उन्हनि जे बि जेको आहे हिते जेका मुकमल जेको आहे तफ़सील जेकी आहे हले पई त आख़िर इहे वारदात माण्हू किथां खां आया, जेको आहे एतिरा माण्हू अगरि अगवा में मुलिस हुया जेके ॿुधाया पिया वञे 10 खां 11 जेका हथियारबंद हुया। वधीक जेको आहे इन सॼे मामले जी जांच असां बर वक़्तु असांखे अपडेट कंदा रहंदासीं। महिरबानी दोस्तों, जॉइन करण जी महिरबानी।